सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहम्मद सज्जाद हैदर चयो आहे त हुकूमत असांखे अवाम जी ख़िदमत करण लाइ मुक़ररु कयो आहे। असांखे पिणु घुरिजे त पंहिंजे हिसे जो कमु ईमानदारी सां कयूं त जीअं अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करे सघूं। गिफ़लत कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार उन्हनि अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस सांगड़ ज़िले जे समूरनि ऑफिसरनि सां गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। इजलास में तमाम असिस्टेंट कमिश्नर, सिहत तालीम, इलेक्शन कमिश्नर, वर्क्स एंड सर्विस ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जे ऑफिसरनि शिरकत कई ऐं पंहिंजी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। डिवीज़नल कमिश्नर खे ब्रीफिंग ॾींदे एजुकेशन वर्क्स खाते जे एक्सिन ॿुधायो त पोलिंग स्टेशन ते सहूलियतुनि जी फ़राहमी जा समूरा इंतज़ाम 15 नवंबर ताईं मुकमल कया वेंदा। डिवीज़नल कमिश्नर डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन असिस्टेंट कमिश्नर खे हिदायत कई त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई खां पोइ पब्लिक ट्रांसपोर्ट जे भाड़नि ऐं रोज़ानी खाधे पीते जी शयुनि जी क़ीमतुनि जो जाइज़ो वठी सरकारी अघनि ते अमल करायो वञे ऐं जेकी ट्रांसपोर्टर या वापारी सरकारी रेट लिस्ट ते अमल न करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं ट्रांसपोर्टरनि जा रूट परमनेंट रद्द कया वञनि। उन खां अलावा ज़रिए भाणाई इजनास जो ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ पिणु सख़्त कार्रवाई कई वञे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त सरकारी अस्पतालुनि में ईंदड़ समूरनि माण्हुनि खे सिहत जूं मयारी सहूलियतूं दवाऊं फ़राहम कयूं वञनि।